अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम मुहासबो सगद माया माजी मेज़बान फ़राख्तियार ऐं नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम में जेके हमेशह जीअं असां सां गॾु गेस्ट मौजूदु हूंदा आहिनि। चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु आहिनि ऐं जेके सिंध हुकूमत जी कंहिं बि ख़राब कारकर्दगी हुजे या कंहिं ऑफिसर जी बदअनवानी बाबति अव्हां जी शिकायतुनि ते बर वक़्तु क़दम खणी अव्हां जा मसला हल कंदा आहिनि। त नाज़रीन मां अव्हांखे इहो चवंदसि त जेकॾहिं अव्हांखे कंहिं ऑफिसर खां या कंहिं खाते खां का प्रॉब्लम आहे त असांजे स्क्रीन ते ईंदड़ नंबर ते लाइव कॉल करे अव्हां पंहिंजी जेकी प्रॉब्लम आहे अव्हां पंहिंजी जेकी शिकायत आहे उहा हिन प्रोग्राम में शामिल करे अव्हां पंहिंजी शिकायत दूर कराए सघो था। हाजी मुज़फ़र शुजरा असां सां गॾु आहिनि ऐं जेकी अव्हांजी जेकी प्रॉब्लम आहे उन ते बर वक़्तु क़दम खणी अव्हां जा मसला हल कंदा आहिनि। त नाज़रीन सभ खां पहिरियां त असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं पंहिंजे गेस्ट जे हवाले सां। त असां पंहिंजे गेस्ट खे अॻु में भलीकार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर सभ खां पहिरियां त मां अव्हांखे भलीकार चवंदसि पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू, महिरबानी। सर हाणे मूंखे जेके पोइ गुज़िरियल जेके शिकायतूं हुयूं इन हवाले सां असांखे कुझु ॿुधाइजो त कहिड़ियूं अव्हांजी शिकायतूं हिन वक़्तु ताईं हल करे सघियो। पूरो हिकु हफ़्तो तव्हांखे लॻी वियो हुनखे त अव्हां इन हिकु हफ़्ते में कहिड़ी कहिड़ी प्रॉब्लम सॉल्व कई। हिन में पहिरियों त मूसा साहब फ़ोन कई त हुनजी PMT सड़ी हुई। PMT मीन्स ट्रांसफार्मर। जी जी। उमरकोट मां। सर लाइट जो बि वाक़ई किथे जाते काथे प्रॉब्लम ही आहे। हा पोइ छा आहे त फीडर ट्रिप थी विया आहिनि, ट्रांसफार्मर तब्दील नथा कनि पिया, इहे मसला लॻाई पिया आहिनि। त इन हवाले सां कहिड़ी मतिलबु अॻकथी कई आहे, कहिड़ो क़दम खयो। ॾिसो न जेके बिल भरनि था उन लाइ प्रॉब्लम आहे, जेके बिल नथा भरनि कुंडा आणनि था पिया उन लाइ त को मसइलो कोन्हे। उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त ॿिया माण्हुनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे जेके बिल भरनि था। माण्हू हर को चए थो न कुंडा हणी करे कमु कढो, छो जो असां वटि हिते पाकिस्तान में माण्हू जेको सिधो कमु कंदो उहो ॾाढो मुश्किल आहे, पर जेको चोरी करे उहो वधीक सहूलियत आहे। इन करे इहे प्रॉब्लम थियनि था पिया, छो जो हिकु ट्रांसफार्मर ते 250 जो आहे त उनजो लोड 300 जो थी थो वञे, ज़ाहिर आहे उहो फाटंदो न त बि छा थींदो। ठीकु आहे सर, हिकिड़ी कॉल आहे, असां कॉल था वठूं। असांखे कॉल कई आहे मंसूर अली अब्बासी, असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मंसूर अली प्यारो अब्बासी जनाब शायर उस्ताद खान मुजाद अब्बासी अली कुछ है सब ठीक है जी अदा वालेकुम अस्सलाम, बिल्कुल ठीक। अदा आप पंहिंजो नंबर नोट कराइंदा। हां सर नंबर नोट कयो 0335 033 5 जी 35 जी 14 जी 834 साईं वला जी। ठीक है गला सर सवा जी दा साईं वला अचन पे जो मां अरज बाबा साईं हुकुम कदा मेहरबानी हुकुम कयो ते अरज हुकुम न कदा इतना बनायो साईं आओ साईं मेहरबान आयो जी जी थोड़ा असां ते यो अगु पे अरज कयो जगे के ये हाने नओ मसलो थोड़ो ए एनटीएस जो कलम ये पगा मछावा बिली भई तवा जे एडीओ साहब जे चवा एडीओ साहब जो अला आहे अला ना लइयो वाला दे बराल वरी बी गाली आला बुझो दरन का डेट लगण जो ठहे जो पियो भला केरन महीनन जी पगार जो त हुन का 40,000 घुरंदा बा हर एक मोटाला का ये रिश्वत दी जो आदियो कयो से असा के को डिफरेंस ले लो बात जाने जो 48,000 उन जी कोई कोशिश कजो जी असा अकाउंट में मिले। मंजूर अली प्यारो पासी सर मेहरबानी साईं। अब भाई साहब तव्हांखे उहा पगार मिलंदी, पर जेको 40,000 घुरे थो उनजो नालो ऐं मोॾे मोकिलियो त मां हुनखे टंगियां न त पोइ हुनजो जेसि पोइ ट्रेज़री वारनि खे जेकर ट्रेज़री वारनि जो कसूर आहे त हुनखे टंगींदासीं, जेकॾहिं कंहिं ॿिए माण्हू जो कमु आहे त हुनखे टंगींदासीं। हा न वठनि छो भाउ, गवर्नमेंट जा पैसा पगार खणनि था पिया, वठनि कीअं आहिनि, जो हुनजी वॾनि जी बादशाही आहे छा वठंदा। उहो बि कंदासीं, पर ही त जेका आहे सुभाणे तूं मूंखे ॿुधाइजांइ, फ़ोन करे ॿुधाइजांइ, कॾहिं हाणे TV ते नथो ॿुधाए त फ़ोन ते करे ॿुधाइजांइ ताकी हुनजो अज़ालो त थिए तव्हांजो। ठीकु आहे सर। सर मंज़ूर अब्बासी साहब पंहिंजी शिकायत बि ॿुधाई। पंहिंजी शिकायत ॿुधाइण खां पोइ पंहिंजो मतिलबु जेका शिकायत जेका प्रॉब्लम अथसि हुननि जा नाला कोन खयां पे। ठीकु आहे, उहो ॾिसंदो हूंदो, छो जो ट्रेज़री वारा जी बड़ा उस्ताद आहिनि, उहे हर शइ में टंग अड़ाईंदा आहिनि। सर तव्हां अगरि हिन ॻाल्हि ते जेको एक्शन खणंदव या तव्हां हिन ॻाल्हि खे ॾिसंदव त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जा नाला तव्हांजे अॻियां ईंदा त सही न। बिल्कुलु त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कीअं कयो आहे जंहिं बि कयो आहे, जेका ट्रेज़री वारनि कयो आहे त जेके असांजे ट्रेज़री वारनि में ॿ आहिनि, हिकिड़ा वफ़ाक़ जो उन जे ख़िलाफ़ बि असां क़दम खणी सघूं था, ईअं न त उहो वफ़ाक़ जो आहे त हुनखे नथा चई सघूं, उन जे ख़िलाफ़ बि क़दम खणी सघूं था। पर जेकॾहिं हिते असांजो फाइनेंस डिपार्टमेंट जो आहे त हुन जेकॾहिं साबुत थी वियो त हीअ हिन में मुनवस आहे त पोइ इंशाअल्लाह ताला हुनखे सस्पेंड कराईंदासीं ईद खां पोइ, ऐं सस्पेंड कराए करे हुनजे इंक्वायरी कंदासीं ऐं इंक्वायरी करे हुनखे
जेकॾहिं हू हूंदो त नौकिरी विञाईंदासीं, जेका नौकिरी न वञासीं त जेल ज़रूरु वेंदो इंशाल्लाह। ठीकु आहे सर, हिकिड़ी ॿी कॉल आहे, असां कॉल वठंदासीं, पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। हिकिड़ो कॉलर आहे अली अकबर, असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, पंहिंजो नंबर नोट कराइजो। 0331 जी 37 जी 36 जी 371। ठीकु आहे जी, कहिड़ी हाणे प्रॉब्लम आहे मूंखे अदा ॿुधाइजो। साईं हदीपुर ॻोठ तमाजी वसाण खां ज़िलो सागर खां पोइ ॻाल्हायां। जी असांजो मेन मसइलो इहो आहे, असांखे पाणी जी तलाह जी सख़्त ज़रूरत आहे। पाणी जी खोट आहे मुंहिंजे सांगड़ में। तलाह जो खपे पाणी लाइ। तलाह जे लाइ पाणी खपे पियो। छाजे लाइ? जी तलाह खपे, तलाह तलाह। पाणी जो तलाह खपे उन्हनि खे। पाणी जो तलाह खपे। केरु ॾींदो दादा? इहो अली अकबर? अली अनवर साईं नालो आहे मुंहिंजो। साईं डीसीओ ॾेई सघे थो, पीपल्स पार्टी वारो को ॾेई सघे थो, ॿियो अने उते ठीकु आहे, सुभाणे सांगड़ में चवंदुसि डीसीओ खे, पर ईद खां पोइ इंशाल्लाह ताला, छो सुभाणे ॿिए ॾींहुं ईद आहे न, ईद मुबारक। इंशाल्लाह पोइ ईद खां पोइ वरी तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ ईद खां पोइ जेको मसइलो हूंदो तुंहिंजो हल कंदासीं, कोशिशि कंदासीं, न त वरी फोन करे तूं असांखे ॿीहर पुछी वठिजांइ, तोखे तलाह ॾींदासीं। ठीकु आहे सर, हाणे असांखे इहो ॿुधाइजो त हे हाणे जेको हफ़्तो हुयो या रमज़ान जो पूरो महीनो हो, इन पूरे महीने में ऐं पोइ गुज़िरियल हफ़्ते में कहिड़ी कहिड़ी शिकायत तव्हां कई आहे, हल कई आहे, या हाणे ईअं त कोन सॼो जेका रिकॉर्ड कंदासीं त पोइ छो जो हर हफ़्ते एतिरा कॉलर शामिल हूंदा आहिनि। मां इहो सोचींदी आहियां तव्हां उन्हनि खे सभिनि खे हैंडल कयो कीअं पिया ऐं कहिड़ी उन मतिलबु माण्हुनि जी मां हेल्प कई आहे। हीअ जेका आहे, जेका ग्रीन तव्हां ॾिसो था पिया, इहे सभिनी माण्हुनि सां ॻाल्हाए करे पोइ लॻंदो आहियां। अच्छा, ग्रीन मार्कर था मतिलबु निशानी आहे, तव्हां हिननि सां ॻाल्हायो आहे? हा, त हीअ असां ॾिसो सभिनी आख़िरी कॉलर ताईं मां सभिनी खे ॻाल्हायो आहे, ऐं उन्हनि जो मसइलो जेको आहे, जेको जेको हुनजो मसइलो हूंदो आहे उनखे ॿुधी करे उनजे ऑफिसरनि सां ॻाल्हाए करे ट्रेस कंदा आहियूं त उहो मसइलो हल थी वञे। जीअं PMT जी ज़िक्र थियो पियो उमरकोट वारनि जो, अलाह जी महिरबानी सां हुनजो PMT लॻी वई ऐं उहो पाण उनखे बिजली मिली वई आहे। ठीकु आहे सर, हिकिड़ा कॉलर असां सां लाइन ते आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। जी जी सर, पहिरियों मां पंहिंजो नालो ॿुधाइजो। असदुल्ला शहर, ठीकु आहे, वहाँ पंहिंजो नंबर नोट करायो। 0305 जी 83 24 जी 955। ठीकु आहे जी, असदुल्ला 955। जी सर, अव्हां सां कहिड़ी प्रॉब्लम आहे, कहिड़ी शिकायत तव्हांजी जेके ॿुधायो था? नवाज़ शाह ढोरो नालो शाख जो ज़मीनदार आहियां जी। ऐं हिन शाख ते पुछड़ी में ठुप पाणी कोन थो अचे साईं। ठीकु, आबादकारनि जो सर इहे मसइला आहिनि। मुल्क ते जेके आबादकार आहिनि, जेके दारोगा बेलदार आहिनि, इंजीनियर आहिनि, इहे पाणी विकिरो करे था छॾनि। ऐं हींअर असांजी मेन शाख ठही आहे, हिन शाख जा वॾा माजूल करे छॾिया अथनि, जेके मुंड वारा वाट आहिनि, हुननि खां पैसा वठी हुननि खे वॾा माजूल करे था अथनि। जंहिं वक़्तु जीअं राज़ी पिया आहिनि, पहिरियों 2.5 इंच आहे त उनखे हुननि ॾेई छॾिया आहिनि 8 इंच 10 इंच। हाणे असां वटि पुछड़ी ते पाणी बिल्कुलु पहुचे ई कोन थो। असांजे ज़मीन में शर साहब ही शाख काथों निकिरे थी, कहिड़े वाह मां निकिरे थी? साईं गजरा वाह मां निकिरे थी। गजरा गजरा वाह नवाज़ गजरा वाह कान मां निकिरे थो? निकिरे थो सदा वाह मां रोड़ी शाख मां निकिरे थो, रोड़ी वाह मां निकिरे थो छा? ठीकु आहे दादा, ॾिसूं था, कोशिशि कयूं था त ईद खां पहिरियों तोसां ॻाल्हाइजे, छो जो सुभाणे 2 ॾींहं छुटी आहे, इन करे ईद गुज़रे त पोइ तोसां ॻाल्हाईंदासीं। 2 ॾींहं तोखे इंतज़ारु करिणो पवंदो यार, ईद गुज़रे ख़ैर सां। आबाद करण जा मसइला आहिनि ई आहिनि, जिते किथे ॾिसो पुछड़ी ताईं पाणी नथो पहुचे, ऐं जेके माण्हू आहिनि जेके वॾा आहिनि, जेके पाणी वरी विकिरो था कनि पिया पैसनि ते, ग़रीब आवाम खे उहो पाणी कोन थो मिले जेको पंहिंजे। मां पाण ज़मीनदार आहियां, ईअं थींदो आहे त अॻियाड़ी वारा पहिरियों पाणी खणी वेंदा आहिनि, पिछड़ी वारनि खे पोइ ॾींदा आहिनि पाणी। इन करे हाणे रोम्बनि जो टाइम आहे, रोम्बी में पाणी तमामु घणो खपे थो, इन करे हर को कोशिशि कंदो आहे त असांखे जल्दी खां जल्द रोम्बो लॻी वञे त असांखे। ठीकु आहे सर, हिन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़ो कॉलर असां लाइन ते मौजूदु आहे। एहसान तारिक असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी एहसान साहब, अव्हां पंहिंजो नंबर नोट कराईंदा? 0331
होता जी 37 जी 70 जी जी 95 ठीकु आहे जी। कहिड़ो मसइलो आहे असां? 37 डॉक्टर साहब के अर्ज़ असांजो जी कयो। असांजी जे पास होता के डोकरी में जी उनमें पगारूं कोन थियूं मिलनि तकलीफ़ जेकॾहिं ॾियनि था हिनमहिल ताईं ॿियो महीनो पगार न मिली सघे थी। अच्छा टीएम मथे अढाई लख पगार ॾियनि था। टीएम में नथी मिले, काथो नथी मिले डोकरी में था? टीओ जो पासो शेख आहे हा वधीक मां उन तव्हांखे नंबर तव्हांजो नंबर कोन्हे तकलीफ़ आहे। अदा हाणे ठीकु आहे, सुभाणे ऑफिसूं बंदि आहिनि, उहे ॿिए ॾींहुं ऑफिसूं बंदि आहिनि। ईद बि ख़ैर सां गुज़रे, ईद गुज़रे, तव्हांजो राति जेके पघारूं वठी ॾींदासीं तव्हांखे टीएमओ सां ॻाल्हाए करे हुनखे चवंदासीं त भई तव्हांखे पघारां ॾे। हाणे ईद जे मौक़े ते हाणे कंहिंखे चई कोन था सघूं, तव्हांखे सिर्फ़ु एतिरो चई सघूं था त ईद गुज़रण ॾियो, ईद खां पोइ इनशा ताला डंडो खणंदासीं, पाण ईंदासीं असां, डोकरी बि ईंदासीं, लाड़काणे बि ईंदासीं, इनशा ताला लाड़काणे अची करे तव्हांखे बि कॉल कंदासीं ऐं तव्हांखे कॉल करे तव्हांजो मसइलो हल कंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी एहसान तारीख़ मां असांखे कॉल कई। जी सर, हाणे मां पुछड़ी जे हवाले सां ॻाल्हायां, जेको पुछड़े ताईं पाणी कोन थो मिले, आबाद करण जी शिकायतूं, इन हवाले सां ॿुधाइजो। अमूमन थींदी आहे त जेके पुछड़ी वारा ज़मीनदार हूंदा आहिनि हमेशह उनखे देरि सां थोरो पाणी मिलंदो आहे, पर थोरो थोरो मिलंदो आहे, लेट सां मिलंदो आहे। इन करे जो पहिरियों अॻु वारा जेके ज़मीनदार हूंदा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजो जल्दी ज़मीना पी वञनि। सभिनी खे हिकु वक़्तु कोन पाणी मिलंदो आहे। इहो थोरो घणो तकलीफ़ थींदी आहे हिन में, हिन सीज़न में, पाणी वारे सीज़न में, पर पोइ बि असांजे ऑफिसरनि खे खपे त सभिनी खां पहिरियां पुछड़ी जो हक़ु आहे। ला मुताबिक़ जेको आहे अवल पुछड़ी वारनि जो हक़ु आहे, पोइ अॻियां जो हक़ु आहे। पर हिते ला बार्डिंग आहे कोन, हर को ला खे ला सम्झे कोन थो ऐं ला खे न सम्झी करे उहो पाणी अॻुवाट खणी था वठनि पिया। ठीकु आहे सर। सर हिकिड़ो मतिलबु सोशल मीडिया ते बि अव्हां जूं जेके आहिनि शिकायतूं माण्हू ॾींदा आहिनि अव्हां जे हवाले सां, तव्हांखे असां उनजी शिकायतूं अव्हां ताईं पहुचायूं। पर हिकु नालो आहे शहज़ाद शेख नालो आहे उन्हनि जो, मातली खां उन्हनि असांखे हिकु प्रॉब्लम ॿुधाई त उन्हनि खे बि जीअं सन कोटा आहे, सन कोटा जी काफ़ी उन्हनि कोशिशि कई आहे त उन्हनि खे उहा नथी मिले पई, त मां अव्हांखे न हुनजो नंबर ॾेई छॾींदसि त तव्हां हुनजी बि प्रॉब्लम हल कराए सघो। भली हुनखे ॾियो, पर तव्हां हुननि जे लाइ कुझु चवंदव या तव्हां सां अची मिलनि उहे पाण? ईद खां पोइ शहज़ाद शेख साहिबु अचे मूं वटि जेकॾहिं, त असां इहो चीफ मिनिस्टर साहिबु इहो हाणे फ़ैसिलो कयो आहे त जेका बि डिसीज़ कोटा आहे, सन कोटा आहे, उहा चीफ सेक्रेटरी खे इंचार्ज करे छॾियो अथई ऐं चीफ सेक्रेटरी खे फुली इंचार्ज पावर ॾेई छॾियो अथई त बिहाफ ऑफ चीफ मिनिस्टर जे हू सभिनी खे जेके सन कोटा आहे उनखे अपॉइंटमेंट ॾे। ऐं हे छोकिरो ईंदो त इनशा ताला मां चीफ सेक्रेटरी ॾे मोकिलींदोमांसि, उन सां मिले वञी ऐं उन सां मिलंदो त हल थी वेंदो मसइलो। हलो ठीकु आहे, बसि मां हुननि खे चई छॾींदसि। ऐं ॿी ॻाल्हि सर, हिकिड़ी कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, पंहिंजो नालो ॿुधाइजो। जी मुंहिंजो नालो सुहरा बीबी आहे। सोखरा बीबी आहे, ठीकु आहे। कहिड़ो मसइलो आदि अव्हां सां? अॻु में शिकायत करे चुकी आहियां शिकारपुर मां। अच्छा, शिकारपुर मां। जी सर। जी डॉक्टर साहब, उहो त असांजो कमु कोन कयो, जॾहिं हुयो ॿुधो हींअर असांजो ट्रेजरी वारा मुंहिंजे घर वारे जी पेंशन जेकी आहे रोके वेठा आहिनि, 2 साल थिया आहिनि। कॾहिं चवनि था त कंप्यूटर ख़राबु आहे, कॾहिं चवंदा फलाणी आहे, कॾहिं चवंदा आइसपी न आहे। ॿुधो हाणे कम अज़ कम 1.5 लख जे लाइ असांखे 2 साल थिया आहिनि, असां दरपदर आहियूं। प्लीज़ सिर्फ़ु इहो कराइजो। ठीकु आहे अदी, अव्हां अॻु में बि कॉल कई आहे इन हवाले सां। ठीकु आहे आदि, तव्हां हिते तव्हांजो नंबर असांजो अमरा पुछी छॾींदो, नंबर ख़बर पए त ट्रेजरी वारनि खे चवंदासीं। ट्रेजरी वारा कोई आसमान त कोन लथा। मां जॻह जो मसइलो बि तव्हां सां हल कयो न पहिरियों। जी आदि जी हा त मुंहिंजो उहो कमु न थियो, चलो ठीकु आहे। ॿुधो इहो महिरबानी करे इहो कमु कराइजो। हा, उहो तव्हांजो पर्सनल मैटर हो अदी, खून जो मसइलो हुयो, उन में तव्हांखे ख़बर आहे त असां वटि राजूनी घणो हलंदी आहे, इन करे खून जो मसइलो उहो मसइलो तव्हांखे मां चयो त पाण तव्हां हल कयो राजूनी तरीक़े सां, तॾहिं तव्हांजो मसइलो हल थींदो। तव्हां 2 खूननि जो मसइलो कयो आहे, 2 खून थिया आहिनि तव्हांजनि माण्हुनि कया आहिनि उन्हनि सां, त उनजो ज़ाहिर आहे उहो राजूनी मसइलो हल थींदो, तॾहिं वञी तव्हांजो उहो मसइलो हल थींदो। बाक़ी हीउ मसइलो इनशा ताला तव्हांजो मां ट्रेजरी वारनि खे दॿाए करे उनखां तव्हांखे वठी ॾींदुसि, तव्हां बेफ़िक्र थी वञो। सर हिन जो अॻु में बि मसइलो हुयो? जी हुननि जो अॻु में बि हिननि कॉल कई इहो मसइलो हो न अॻु न, त हिन जे पुट 2 खून कया आहिनि। जी हा, त हुननि जे सां इंसाफ़ जी फरमाई ज़ाहिर आहे उहो पुट 2 खून कया आहिनि, त उहे जेके अपोज़िट वारा माण्हू हिन जा माइट आहिनि, जी उहे हिन जी जाइ ते कब्ज़ो कयो अथऊं।
अवां हिननि सां ॻाल्हायो कॉन्टेक्ट कयो हुयो असां आदि सां ॻाल्हायोसीं ऐं पोइ वरी हुनखे चयोसीं त हाणे तव्हां DC वटि वञो भई इहो मसइलो असां वटि राजूनी आहे असांजे हेॾे जेको उत्तर साइड ते केर बि हथु विझंदो हिन में न त हुनखे उन में उहो बि न वसी वेंदो इन करे हर को माण्हू चए थो पंहिंजो राजूनी तो तव्हां ठीकु आहे सर तव्हां हिननि सां ॿीहर कॉन्टेक्ट करे ॾिसजो त ॿीहर छा हाणे हिननि जी कंटिन्यू प्रॉब्लम करे आहे पेंशन जो मसइलो हल कंदा इंशाल्लाह ठीकु आहे सर असांखे हिकिड़ी कॉलर लाइन ते मौजूदु आहिनि ग़ुलाम शबीर असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी ग़ुलाम साहब हा ग़ुलाम साहब अवां किथां था ॻाल्हायो हैदराबाद खां हैदराबाद खां ठीकु आहे पंहिंजो नंबर नोट कराइजो 0345 जी 3787 3787 021 021 ठीकु आहे कहिड़ी प्रॉब्लम आहे अवां सां हेलो कहिड़ी प्रॉब्लम आहे अवां सां असांजा प्रॉब्लम इहो आहे त असां 2012 खां जी अपग्रेड थियण लाइ जी। ॿिया असांजा सभु खाता थी विया कॉपरेशन खातो उहो रहिजी वियो कोऑपरेटिव सोसाइटी अच्छा 2012 में असां उहो चीफ मिनिस्टर हाउस में मोकिलियो असांजे सेक्रेटरी साहब जी उहो वरी हुननि मोकिलियो अकाउंट ब्रांच में उॾाम थी आयो हाणे हिन में असांजा प्रोमोशन जेके आहिनि 36 साल 40 साल माण्हू सर्विस करे थो वञे पर हुन प्रोमोशन कोन थो थिए शबीर साहब हाणे इहो आहे असांजो अपग्रेडेशन थे शबीर साहब साईं साईं तव्हां छा कहिड़ी डिपार्टमेंट सोसाइटीज़ में आहियो कोऑपरेटिव सोसाइटी सर ठीकु आहे दादा हाणे इन जो मसइलो इहो थींदो हाणे त ईद जो मौक़ो आहे कोई ऑफिसर न हूंदो हाणे हर ऑफिसर वियो हूंदो ॻोठु इहो 8-10 तारीख़ ते जीअं सूमरु ॿिए सूमरु ते ईंदा त पोइ तव्हां हलिया अचो कराची ऐं कराची ईंदो त तव्हांजो इहो प्रमोशन बि थी वेंदो तव्हांजी समरी बि जेका CM हाउस मां ॻोल्हाए वठंदासीं कंहिं वटि आहे फाइनेंस में आयो तव्हां थी वई आहे न थी वई आहे छा थियो आहे मसइलो पर हिनखे परसुएशन तव्हां कंदव तव्हां अची तव्हां अची प्रोग्राम ॾिसी असांजी हिकिड़ी उमेद थी असां हूअं ईअं निंदड़ का ॼण हुआसीं असांखे केर बि सपोर्ट कोन पियो करे अदा पर कमु तव्हां पाण कंदव मदद तव्हांजी इनशाला ताला अलाह कंदो असां कंदासीं ठीकु आहे न उमेद जी क्रांति पई आहे हा बिल्कुलु बिल्कुलु छो कोन अदा असां पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा तव्हांजी मदद कंदासीं बिल्कुलु हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि जी मदद कई तव्हांजी मदद कंदी ठीकु आहे न भाउ वरी महिरबानी ग़ुलाम शबीर अवां असांखे कॉल कई सर हिन जी हाणे जेके कॉल आहिनि ऐं मां अवां खे इहो पुछंदमि हिन करप्शन खे आख़िर कीअं ख़तमु कजे एॾी करप्शन आहे छा इन जे लाइ कहिड़ा क़दम खणणु खपनि ऐं ठीकु आहे आम इंसान कीअं हिननि खे मुंहुं ॾे करप्शन त आहे उहो हेठि ऑफिसर कनि था पिया मां पहिरियों बि तव्हांखे चयुमि हाणे बि तव्हांखे चवां थो त विजिलेंस हिन जे लाइ लाज़मी आहे विजिलेंस हिकिड़ो चीफ मिनिस्टर साहिबु नथो करे सघे हिकिड़ी जाइ ते पंहिंजी जाइ ते सर मां इन सवाल इन जा जवाब ज़रूरु वठंदसि पर असांखे हिकिड़ो कॉलर आहिनि लाइन ते मौजूदु अलाह ॾिनो असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम जी सर मां पंहिंजो नंबर नोट कराइजो 0336 जी 33 जी 13022 13022 जी ठीकु आहे कहिड़ी प्रॉब्लम आहे अवां सां जी प्रॉब्लम इहो आहे मुंहिंजी सिस्टर आहे PhD जी हुनजो टीचिंग अलाउंस जो डिफरेंस आहे ते तेज़री उमरकोट में जेको आहे इक़बाल बशान चवे थो आहे कोन पंहिंजो बजट कोन्हे ठीकु ऐं हिकिड़ो इहो मसइलो आहे हिकिड़ो ॿियो इहो आहे जो बेस्ट रिवाइज थिया 2017 में जी हुनजा स्टैम्प कोन पियो हणंदे बेस्ट के रिवाइज जा अलाह ॾिना तूं किथां ॻाल्हाईंदो मिठी मां ठीकु सर महिरबानी अवां किथां पिया ॻाल्हायो अवां किथां कॉल कई आहे ॻाल्हाए उमरकोट खां ठीकु जी जी उमरकोट शहर में जी न मुंहिंजो ॻोठु आहे सूफ़ी फ़कीर जे वेझो आहे ॻोठु ख़बरूं तालकुल वाला कॉलोनी अच्छा अदी जेका टीचर आहे छा जी सर टीचर आहे PhD GST ठीकु आहे दादा पोइ ईद खां पोइ तव्हां सां ॻाल्हाईंदासीं ईद खां पोइ ॿिए प्रोग्राम में तव्हां वरी ॻाल्हाइजो पोइ कोशिशि कंदा छो जो हीउ हफ़्तो सॼो ईद जो मौक़ो आहे ऐं ऑफिसर कोई न ईंदो मुंहिंजे ख़्याल में ऑफिसनि में इनशा ताला तव्हांजो मसइलो हल कंदासीं जी नाज़रीन ते वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं वेलकम बैक नाज़रीन असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं जी सर मां असां ॻाल्हाए पई त इन करप्शन खे आख़िर कीअं ख़तमु कजे आम आवाम माण्हू जेके आहिनि थियणु खपे हर तरफ़ खां त पोइ इनशा ताला थी सघे थो बाक़ी हूअं त इहो
असांजो मुल्क प्यारो मुल्क आहे, हिन में हर शइ इहा थिए थी पई, खुलेआम थिए थी। पर सर मां इहो चवां थी हाणे जेके असांजे प्रोग्राम में असांखे कॉल कनि था, ठीकु आहे, अगरि उन्हनि खे इहो सहारो न हुजे, असांजे प्रोग्राम में कॉल न करनि, तव्हां खां इहे शिकायतूं हल न कराइनि, त पोइ मतिलबु उन परेशानी में मुब्तला हुजनि ई आहे। ज़ाहिर आहे उहो परेशानी में मुब्तला हुजनि आहे, त पंहिंजो अलाह साईं जी महिरबानी सां थोरो मूंखे ख़्यालु आहे ग़रीबनि जो, इन करे मां हिते ईंदो आहियां ऐं ग़रीबनि जे करे वेठा आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग़रीबनि जो साथ ॾिनो आहे, इन करे असां अचूं था पिया टाइम कढी, न सिर्फ़ु टाइम कढूं था बल्कि इहा अवां जी महिरबानी जो अवाम जे करे ते इन कशाला करे टाइम कढी ते अचो पिया, ग़रीबनि जे करे असांखे बख़्शे, इहो त असांजा हाल त कोन्हनि। ठीकु आहे सर, हिकिड़े कॉलर लाइ असां लाइन ते मौजूदु आहिनि, गुलाम मुस्तफ़ा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी सर, अवां किथां कॉल कई आहे? गुलाम मुस्तफ़ा आखो तो गलाया, डिस्ट्रिक्ट शिकारपुर सिटी। शिकारपुर सिटी जी, नंबर नोट कराइजो। 0333 जी 72 जी 80 जी 770। ठीकु आहे, कहिड़ी शिकायत आहे तव्हां जी? साईं हाजी मुज़फ़र शाह शुजरा साहब इहो ॿुधाइणो हो छा त हिते मुख़्तियारकार आहे डिस्ट्रिक्ट सिटीअ जो, ऐं हुन खां पोइ तपेदार आहे। गुज़िरियल 2 सालनि खां असांजो फोती खातो आहे बाबे साईं जो, उनजो को खातो जो जंहिंजो रिकॉर्ड गुम आहे। मुख़्तियारकार सां ॻाल्हायूं कि मसइलो हल कंदासीं, हिन महिल ताईं कोई क़िस्म जो मसइलो हल नथो थिए। वरी ॿिए तपेदार खे चयो साईं असां छा कयूं, वरी मां मथे ॻाल्हायो रेवन्यू ऑफिस जो तव्हां हैदराबाद, उहो बि चवंदा बाबा असां छा कयूं। साईं जन खे इहो गुज़ारिश कयूं त माना मुख़्तियारकार एॾो तेज़ ॾाढो आहे ऐं तपेदार जो लिफ्ट ई नथो कराए 2 सालनि खां। इहा गवर्नमेंट आहे साईं असांजी पीपल्स पार्टी जी। अदा इहे केरु आहे मुख़्तियारकार भाउ? साईं हिते आहे हफ़ीज़ मेमन साईं, मां पाण अकाउंट ऑफिसर आहियां साईं। हाफ़िज़ मेमन साहब, हिन में पीपल्स पार्टी जो कहिड़ो कसूर आहे? हिकिड़ो माण्हू फ़र्द जी ॻाल्हि आहे, उहो फ़र्द करे थो पियो। गुड गवर्नेंस जी ॻाल्हि कयां सर मां। गुड गवर्नेंस असां त पंहिंजी कोशिशि कयूं था न अदा, तव्हां सां ॻाल्हाए करे तव्हांजा मसइला हल कयूं था पिया। अदा हाणे साल त थियो आहे असांजे प्रोग्राम असां कंदे, तूं त कॾहिं कोन ॻाल्हायो, हाणे पहिरियों दफ़ो ॻाल्हायो थी, अलाह कंदो फोती खातो ठही वेंदो, हेॾी वॾी ॻाल्हि कोन्हे, ठीकु आहे न। पर ईद खां पोइ तोसां ॻाल्हाईंदासीं ऐं ॿिए प्रोग्राम में थी सघे थो तोखे वरी ॻाल्हाइणो पए, त कोशिशि कजांइ ॿिए प्रोग्राम में ॻाल्हाइजांइ, त पोइ छो जो हे सॼो हफ़्तो मोकल आहे, ऑफिसर ईंदा कोन, त हिन करे ॿिए हफ़्ते में जेको ॿियो सूमरु ईंदो न, पोइ उन खां ॻाल्हाइजो, त पोइ इनशा ताला तव्हांजो मसइलो हल कंदासीं। ईद खां पोइ सर हर मसइला हल थी सघंदा, फ़िलहाल त सभु मसरूफ़ आहिनि। फ़िलहाल ज़ाहिर आहे मोकलां बि आहिनि, 6, 7, 8 मोकलां आहिनि, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं वरी ऑफिसर खे ईंदो की न ईंदो, वरी पोइ वरी जुमो छंछरु आहे, हिन करे मोकलूं पियूं हलनि। हा मोकलियूं। ठीकु आहे सर, हिकिड़ो कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहे, अताउल्ला असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अताउल्ला साहब, किथां कॉल कई आहे? जी भाजी मां हैदराबाद में कॉल कई है। हैदराबाद में, ठीक है, नंबर नोट कराजो। नंबर 0315 जी 3737 जी 378। ठीक है, केड़ी शिकायत आवा जी बुधायो? जी असांजो मसलो आहे भाजी, मां हिते साइड एरिया शारदी कॉलोनी काउंसलर भी आहियां। अच्छा, तो मूंखे साईं सां ॻाल्हाइणो आहे त असांखे 3 साल असांजी कॉलोनी खे ठाहिण, शारदी कॉलोनी खे, त असां वटि न पाणी आहे, न निकासी आहे, न रस्ता आहिनि, का शइ कोन्हे, केर बि विज़िट करे ॾिसो। ठीक आहे, सर सां ॻाल्हायो आहे? ठीकु आहे दादा, शालती कॉलोनी या कंहिं प्राइवेट माण्हू ठाही हूंदी, तव्हां खां पैसा वैसा वठी करे पाण हलियो वियो हूंदो, हाणे तव्हां ग़रीबनि खे तकलीफ़ हूंदी। ठीकु आहे, उनखे मां सोसाइटी वारनि खे चवां थो त हिन जे ख़िलाफ़ु डंडो खणनि ऐं हुनजे मालिक। साईं तव्हांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। जी वाह साईं, पीपल्स पार्टी जो जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो हिकिड़ो पॉलिसी हो पार्टी जो, जेॾी महिल उहो खटे हो जेको मोटा इल्म आहे, त उन इहो पॉलिसी इहा आहे, जेॾी महिल खटण खां पोइ पंहिंजे माण्हुनि खे घुरायो, उन इहो चयो सभिनी खां पहिरियों मुखालिफ़ धुरनि जो कमु करायो। ठीकु आहे, हिते त हाणे त उहो पीपल्स पार्टी में ॻाल्हि नथी अचे। अदा नथी अचे, कीअं नथी अचे? वेठा भाई कंहिंजे लाइ आहियूं? तव्हांजे लाइ वेठा आहियूं न। हाणे मां पीपल्स पार्टी जो जेको मुख्य कारकुन आहियां ऐं पुराणो कारकुन आहियां, जंहिं भुट्टे साहिब खे ॾिठो, बेनज़ीर साहिब सां गॾु कमु कयो आहे ऐं आसिफ़ ज़रदारी साहिब सां गॾु कमु कयो आहे, हाणे बिलावल सां कमु कयूं था, 4 पीढ़ियूं हलियूं आहिनि। तव्हां सोचो इन खां वधीक अञा ॿियो पीपल्स पार्टी जो केरु थी सघे थो? अञा बि तव्हांजा कमु हल कंदासीं, मसइला हल थींदा आहिनि। अॻे पोइ कुझु असांजे मुल्क में इहा आहे थोरी घणी शिकायत, उहा पूरी कंदासीं इनशा ताला। वरी महिरबानी सर, हिननि अव्हांखे नंबर नोट कराए छॾियो आहे, अव्हां हिन जी प्रॉब्लम ज़रूरु हल कराईंदो इंशाअल्लाह। पर हिकिड़ो ॿियो कॉलर असां सां लाइन ते आहे, अब्दुल हमीद असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। जी सर, मां ॿुधाइजो किथां कॉल कई आहे?
खां प्लस मेघले माइनर जो तेल जो खातेदार आहियां ठीकु आहे नंबर नोट कराए पंहिंजो अवां 0300 जी 250 जी 3196 ठीकु आहे कहिड़ी शिकायत आहे अवां जी सर असां तेल ते पाणी न आहे मेघले माइनर में साईं तकरीबन महीनो थी वियो आहे असां तेल ते पाणी न पतो आहे कहिड़ी माइन 3 में महीननि दादा खां साईं मेघलो माइनर सर मेघलो माइनर है रोड केनाल का है फुल फॉल्ट रेगुलेटर का मेंदलो महेंद्रो महेंद्रो ना मेघलो मेघलो साईं मैंग्रो मेघलो मैंग्लो आहे ठीकु आहे मैंगलो ठीकु आहे मोरो सर मोरो मोरो रोड की है मोरो साईं ठीकु आहे दादा इंशाल्लाह ताला ईद खां पोइ तोसां ॻाल्हाईंदासीं इन खे चवंदासीं पंहिंजे इंजीनियर साहिब खे तव्हांखे पाणी पहुचाए ठीकु आहे न भाउ सर इहा उहा ई ॻाल्हि अची वई आबाद करण जो मसइलो उहो चवां थो न इहो असां पाण ज़मींदारूं इहो थींदो आहे मसइलो ईअं न आहे त ईअं न आहे पर हर हिक खे पाणी हिकदमि मिली वञे तव्हां सोचो वाह में पाणी आयो हाणे हेॾो में वण खुलियल पिया नवाण खुलियल पर सर पिया इहे फसल बि त इलाही मुतासिर थी वेंदा आहिनि कुझु बि हुजे त माण्हू खे रोज़गार में केतिरो धक पहुचंदो आहे हिननि में उन्हनि जो त इहे कुझु कोन थींदो आहे थोरी देरि सवेर थींदी आहे ईअं न आहे त सारियूं को ख़तमु थी वेंदियूं आहिनि 15 ॾींहंनि में महीने में छो जो अॻियां रोंबी कढी वठंदा आहिनि त पोइ हिन माण्हू खे पाणी मिलंदो आहे इहो आहे असां वटि पर असांखे पाणी त पुॼाइणो आहे सभिनी खे इहो को हू कोन्हे जवाज़ कोन्हे त असां चऊं त ईअं थींदो आहे मतिलबु पाणी पहुचंदो देरि सवेर थी वेंदी ॻाल्हि उहा ई आहे ईंदो आहे पर ईअं न थियणु खपे हक़ीक़त इहा आहे हा सर हुननि खे टाइम ते मिलणु खपे टाइम ते मिलणु खपे छो जो इंसान एॾी महिनत करे थो एॾो पैसो हणे थो इरिगेशन वारा थोरो अखि पटनि अॻे त असां नंढड़ा हुआसीं जॾहिं त इरिगेशन इंजीनियर जी ISDA जी वॾी इज़त हूंदी ऐं उहो निकिरंदो बाक़ाइदे पंहिंजे इन ते तॾहिं त चवंदा हुआ त तोखे हल तोखे फाटक वारो कोन थो फाटक वारो उहो हूंदो बेलदार जेको उन ते पंहिंजी उन ते कप ते चढ़णु न ॾींदो शाख जे कप ते ठीकु आहे सर हिकिड़ी हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं पर शायदि असांजो प्रोग्राम जो ख़तमु थियणो आहे लास्ट कॉल असां वठूं था पिया मुनवर अली असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम अदा पहिरियों इहो ॿुधायो अवां किथां कॉल कई आहे टीवी जी आवाज़ पहिरियों बंदि कजो अदा पंहिंजी हा हाणे ॿुधायो किथां कॉल कई आहे नंबर लिखा अवां किथां कॉल कई आहे नंबर नोट करायो पंहिंजो जी जी 8899 जी 8899 जी ठीकु आहे कहिड़ी प्रॉब्लम आहे ॿुधाइजो जी अदी असां भाई जो तव्हां हेल्प करे रहियो मूंखे आर्मी में वञणो आहे इन करे मूंखे मां केरु खणे कोन थो तव्हां हेल्प करे रहियो आर्मी में अवांखे वञणो आहे मूंखे कोई खणे कोन पियो आर्मी में अदा हिन में आर्मी में वेंदो त वञो इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तूं हिकिड़ो सिंधी थी करे एतिरो सोचे थो त आर्मी वञिणो आहे आर्मी में असां सभु सिंधियुनि खे वञणु खपे घणे में घणा सिंधी असां हूंदासीं आर्मी में तॾहिं असांजो वैल्यू थींदो आर्मी में वञो बिल्कुलु ऐं उते रिक्रूटिंग जेका हुनजी हर शहर में रिक्रूटिंग जी कंपनी आहे या ऑफिस आहे तव्हां हुन में रिक्रूट कयो ऐं भर्ती थियो इंशाल्लाह ताला तव्हांखे खणंदा आर्मी वारा ठीकु आहे सर इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो ख़तमु थी वियो आहे वरी तेसिताईं आहे असां पंहिंजे नाज़रीन खे अल्लाह हाफ़िज़ कंदासीं जो नाज़रीन असांजे प्रोग्राम जेको वक़्तु आहे उहो पुॼाणे ते पहुतो आहे वरी ईंदड़ हफ़्ते अवां जो कॉलियूं शामिलु करण जे लाइ अवां जा मसइला ॿुधण जे लाइ ॿीहर हाज़िर थींदासीं तेसिताईं असांजे महिमान शुजरत साहब खे ऐं अवां पंहिंजे मेज़बान फ़राख़्तियार खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़